सारी रात सुभान जागी जिन याद कयो उनजे अब्दुल लतीफ़ चए मिट्टीअ लधो मान कौड़े कन सलाम आगह अचो उनजे। हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जे 7 सूरमियुनि ते मुश्तमिल प्रोग्राम शाह जो सूरमियुनि में अॼु पाण ज़िक्र वरी करियूं था भितधणी बादशाह जो। पाण केॾा ख़ुशि नसीब आहियूं, केॾा भागवंद आहियूं जो पाण वटि फ़िक्र जो, सान्याह जो, रहनुमा, रहबर, मुर्शिद, लजादार लतीफ़, लाखिणो लतीफ़, भितधणी बादशाह उन जे नाम जी छांव आहे। उन जे नाम सां सुञाता वञूं था ॾे तोड़े परॾे में। अॼु असां लतीफ़ सरकार जे ज़िंदगीअ जो कुझु अक्स अव्हांखे ॾेखारींदासीं। शेख अयाज़ हिकिड़े हंधि लिखियो त भिटधणी बादशाह पंहिंजी खट ते वेठा ऐं संदन निहायती वेझे ऐं प्यारे फ़क़ीर तुमर फ़क़ीर खे फरमायूं त तुमर मूंखे आ पंहिंजी जुतड़ी त खणी ॾे। पोइ चवनि था त तुमर फ़क़ीर जॾहिं जुतीअ में हथु विधो त ॿांह मां टाट उभिरी वियसि त रड़ करे पंहिंजे मुर्शिद ॾांहुं निहारे चयऊं एॾी गोरी साईं त पाण निहायत गंभीरता सां पंहिंजूं निगाहूं ऐं नज़र खणी चयऊं त यार तुमर मुंहिंजे हिन जुतीअ में मुंहिंजे सदियुनि जो पंधु वरियुनि जो सफ़र बि त समायल आहे। पाण ऐं संदन ज़िंदगी उन बाबति ही हिकिड़ी ईअं सम्झो त अनमोल ऐं बेबहा दस्तावेज़ी फिल्म आहे। अचो त कची ॾिसूं था। बिस्मिल्लाह। इंसान साइंसी ऐं ॿियनि इल्मनि जे उरूज बावजूद न काइनात जे राज़नि खां वाक़िफ़ थियो आहे ऐं न ई अञा पंहिंजी ज़िंदगीअ जे मक़सद खे ॼाणे सघियो आहे। इंसान आम जज़्बनि, सितही इल्म ऐं गाफ़िल सोच में ग़र्क़ आहे। तंहिं करे ख़ासिल ख़ास इंसानी दर्जो हासिल न करे सघियो आहे। अॼु साइंस साबित कयो आहे त काइनात हिकु ज़रे मां ठहियल आहे, पर सूफ़ियुनि कई सदियूं अॻु चयो त काइनात जो हर नंढो वॾो वजूद हिकु जुज़ आहे। जुज़ खां कुल ॾांहुं पंध में कई कहकशाऊं ऐं हैरत अंगेज़ हुस्नाकियूं रस्ते जो ॾस ॾियनि थियूं। सिंधी समाज जी डिघी भोगनाउनि जे सफ़र में ख़बर नाहे कुदरत खे कहिड़ी सुझी जो जंग जो मैदान बणायल अमन जी धरती सिंध में हिकु अहिड़ी शख़्सियत जो जनम थियो जे दुनिया ऐं काइनात जे फ़िक्र जा रुख़ ई बदिलाए छॾिया। क़ौमूं, मुल्क, समाज ऐं पंहिंजे शाइरनि वसीले सुञातियूं वेंदियूं आहिनि। सिंध, सिंधी क़ौम ऐं सिंधी समाज जी सुञाणप जो ओहञाण शाह लतीफ़ आहे। ही सदा हयात शायर सिंधी समाज जे समूरी चङाई, समूरी सूंह ऐं समूरी सच जो ॼाणू, अमीन ऐं तर्जुमान आहे। अज़ीम इंसान रोज़ रोज़ पैदा कोन था थियनि ऐं जॾहिं पैदा थियनि था तॾहिं उहे क़ौम जे नए जनम जा साखी बणजनि था। हुननि जो पंहिंजे दौर सां राब्तो हूंदो आहे ऐं उहे तारीख़ जे उन घड़ीअ लाइ पंहिंजी ज़ात में पुराणी ऐं नई ॿिन्ही जा तर्जुमान बणिजी बीहंदा आहिनि। ये नुमाया सलाहियत जा मालिक थियनि था, ताक़तवर ऐं बेहद अहम ऐं क़ौम लाइ नयूं राहूं जोड़नि था ऐं अॻिते वधण लाइ हू रहनुमाई ॾींदा आहिनि।
इहे पाण सां को ख्वाब, को आदर्शी फ़िक्र, का फितरी ॾाहप खणी ईंदा आहिनि, जंहिंसां हू पंहिंजे माण्हुनि खे ॿुधाईंदा आहिनि, बल्कि साबित करे ॾेखारींदा आहिनि त उन्हनि खे कहिड़ीअ तरह पाण खे तयारु करणु खपे जो पंहिंजे इज्तमाही ज़िंदगीअ में हू राह जे सभिनी हेठि मथायुनि धोखनि ऐं दोलाबनि खां बची सघनि। लतीफ़ साईं 1690 यानी 1102 हिजरी ॾेरनि फ़क़ीरनि जे तारीख़ी ॻोठ सुई कंदर में पैदा थिया ऐं संदन पैदाइश खां 3 साल अॻु 2 हमनाम वॾा भाइर पैदा थिया, पर हाल हयात न रहिया। लतीफ़ साईं जी पंहिंजे भाइरनि जूं पुठियूं सुई कंदर में मौजूदु आहिनि। लतीफ़ साईं तारीख़ जे उन दौर में जनम वरितो जॾहिं सिंध मुकमल तौर मुग़लनि जे कब्ज़े हेठि हुई। ही उहो दौर हो जॾहिं सिंध में हर तरफ़ अफ़रा तफ़री फैलियल हुई। ख़ुद लतीफ़ साईं सां कलोड़नि जी अदावत, सिंधी ॿोलीअ ते पारसी ॿोलीअ जो लिसानी ग़लबो, इहे सभई हिक ई सिलसिले जूं कड़ियूं आहिनि। अहिड़े तारीख़ी पस मंज़र में लतीफ़ साईं पंहिंजे दौर जो बाग़ी थी उभरियो, जेको उन दौर जे मुरवज ऐं तस्लीम थियल तरबियती सिरिश्ते जी पैदावार हरगिज़ न हो, बल्कि हू पंहिंजी ज़ात में हिकु नओं ऐं अनोखो किरदार थी साम्हूं आयो। हिकु नए इंसान तौरु जंहिं पंहिंजे सिंधी क़ौम खे पंहिंजे फ़िक्र ज़रिए नओं साह ऐं ताज़गी पैदा कई। लतीफ़ साईं सिंध ऐं संसार जे नए ज़िंदगीअ लाइ पंहिंजी सॼी उमिरि, पंहिंजो सॼो वक़्तु ऐं पूरी तरह सां पंहिंजो फ़न ऐं फ़िक्र ॾिनो। इहो ई संदसि मक़सदे हयात हो, संदसि कामिल तांघ ऐं कोशिश ऐं उन खे हासिल करण लाइ संदसि ग़ैर रिवाजी हौसलो ऐं हिम्मत, इहे ई उन जी अज़मत जूं निशानियूं आहिनि। अहिड़े किरदार लाइ लिखियो वियो आहे त शाह जो शेर असां वटि असांजे उन उभरियल क़ौमी शऊर जी अहसास जो इज़हार, असांजे समाजी वजूद जी अहमियत ऐं उन जी क़िस्मत जो बुनियादी सवाल जो निशान आहे। शाह जे हसास ज़हन में सिंध सिंधी समाज जी ग़ुलामीअ जे जहन्नम जे ख़िलाफ़ कंहिं पुरबहार ऐं रूह परवर बिश्त जो ख्वाब जलवगर थियो। सिंध जी रियासत, सिंध जे मज़हब ऐं सिंध जे तहज़ीब खे पंहिंजो सॾणु ऐं उन में पंहिंजाइप जो हुनुर पैदा करणु शाह जे शेर जो कमाल आहे। छो त इहो जज़्बो, उमंग ऐं उन जी माना शाह जे दौर में सिंध ऐं सिंधी समाज जे असली ऐं सही रुख जी तर्जुमानी करे थी। लतीफ़ साईं जी उमिरि जा 63 साल सिंध जे इतिहाद ऐं आज़ादीअ जी जिदोजहद जा साल हुआ। जोगीअड़ा जहान में नूरी ऐं नारी ॿरी जिन ॿारी आऊं न जीअंदी उनरी। किनी माज़ी मन में किनी इस्तक़बाल हासिल जिनी हाल आऊं न जीअंदी उनरी। लतीफ़ साईं खे न रुगो तारीख़ जे डिघे सफ़र जो शऊर हो, पर खेसि मुस्तक़बिल में सिंध के दरपेश ख़तरनि ऐं अंदेशनि जो भी इदराक हो। लतीफ़ तारीख़ जो अमर ऐं बिना यकता इंसान हो। हू जॾहिं पंहिंजे दौर में मुग़ल हुक्मराननि जे घरू वेड़, मुल्क में ख़ानत जंगी ऐं अंग्रेज़नि ऐं फ़रंगियुनि जी पेशक़दमीअ जा ओहञाण ॾिसे थो त चए थो, बंदर जा भई ता सुखाणिया मसूमूं कपर थो कुन करे जीअं माटी मंझि मही एॾो सूर सही निंड न कजे नाखा।
समन खां पोइ त सिंध में सूरनि जो सिलसिलो अहिड़ो जुड़ियो जो अॼु ताईं कोन टुटी सघियो। अरगूननि, तुर्खाननि ऐं मुग़लनि सिंध खे ग़ुलाम रखियो ऐं लतीफ़ साईं ज़िंदगीअ जा शुरूआती 40 साल त जहिड़ो के सिंध जे मुग़लनि हथां ग़ुलामी पाण भोगी। लतीफ़ साईं जी उमिरि 28 साल हुई त झोक वारो हाञो थियो ऐं 15 सालनि खां पोइ जॾहिं लतीफ़ साईं जी उमिरि 43 साल हुई त 1733 में कल्होड़नि हथां मखदूम अब्दुल रहमान खोड़न वारे जी शहादत थी। हिन सूरतहाल लतीफ़ साईं खे झंझोड़े छॾियो। बालकपणे खां वठी पंहिंजो पाण में गुम रहंदड़ अब्दुल लतीफ़ कुदरत जे राज़ ऐं रम्स ॼाणण लाइ अकेलो जेॾां मुंहुं पवंदो हुयुसि ॾींहंनि जा ॾींहं अकेलाईअ में घारींदो हो। हिक भेरे वाव लॻण करे कंडी वारी माॻ खे मिटी भराए वई ऐं लतीफ़ जे जिस्म ते पिण लट चढ़ी वई। इन हालत में खेसि ॾिसी शाह हबीब जी दिलि भरिजी आई ऐं चयाईं, लॻी लॻी वाव वया अंगड़ा लटजी। वालिद जो ही दिल नवाज़ आवाज़ ॿुधी शाह लतीफ़ पिण साॻे जज़्बे सां जवाब ॾिनो त पई खणे पसाह पसण कारण प्रिय जे। शाह लतीफ़ जो ही जवाब जंहिंमें साॻे अंदाज़े सां वराणी ॾिनी वई आहे सो 15 सालनि जे बालकपणे वारे लतीफ़ जे आला शाराणे शौर जो आईनो आहे। पर इन खां वधीक इहो संदसि अंदर जी रोशनी ऐं रूहानी रुतबे जो सबूत आहे। ही हिकु बुनियादी ऐं बेबदल ॾात आहे जंहिंजी अॻकथी सखी हाशिम शाह मटियारी वारे हिन तरह कई हुई त हबीब मां लतीफ़ जी ख़ुशबू थी अचे। ऐं वरी जॾहिं लतीफ़ साईं 18 सालनि जी उमिरि पंहिंजे वालिद हबीब शाह सां गॾु ॿीहर मिलियो त दरवेश हाशिम शाह लतीफ़ साईं खे मोहबत जी निगाह सां ॾिठो ऐं दुआ ॾींदे चयईं त लतीफ़ जो चराग़ रोशन रहंदो। ही ॾात ॾियो जॾहिं ग़ुलामी ऐं गुमराही जे ऊंदाहीअ में लाट बणिजी पंहिंजी जोत चरकाई त संसार जे समूरे सच ऐं सूंह खे समेटे पंहिंजी शाइरीअ में अहिड़े नमूने पिरोयाईं त फ़िक्र जा ॼण त कई गुल फुटी पिया। लतीफ़ साईं जी शाइरीअ में किरदारनि जी ॼण त का खाण आहे। किन जी सोच सुहिणी त किन जी कैफ़ियत कमाल, किन जी लोच ऐं लोॾ बि लख लहे, किन जो हुस्न बि हुरनि खे हैरत में आणे विझे त किन जा ॿोल बि बाबीअ मिसिल, किन जी जोत ऐं जज़्बा रंगीन रौनक भरिया त किन जा हौसला वरी हिमालय खां बि ऊचा ऐं अरडा। हिननि जूं मोहबतूं मन मोहड़ियूं ऐं वीचार बि वाहूंदे जी वाह वांगुरु ख़ुशबूदार। हिननि जा वड़ बि सुवड़ा त अंग बि अछा ऐं उजरा, अखियुनि में मेघ मल्हार ऐं सूरत सभु जग मोहिया। वरी किर्तकार जो त को ॻाणीटो ई कोन्हे। कंहिं सुर में का पाइतीअ जा सोन सारी का हथड़ा त किथे वरी कुंभर मिटीअ जी रांदि में रुधल, किथे कंहिं दुकान ते सराफ वींझार ऐं सोनारा ज़ेवरनि जी ज़ीनत पिया वधाइनि, किथे थर जे ॾुकारियल धरतीअ जो ॾुकार सटियल उञ ऐं बुख में पाह पमहार मींहं जा मुंतसिर, किथे समुंड जो सनाटो पार कंदड़ वापारी त किथे वई वणजारनि जूं वनियूं वेगाड़ियूं ऐं वीचारियूं, किथे लोहार लोह पिया कुटिन, किथे सूरी सिंगारींदड़ सरवेच त किथे आशिक ज़हर पियाक त किथे रामकली जा रमता फ़क़ीर मालवंद माण्हू ऐं मोहबत भरिया माल त किथे करहनि जी कतार सां कतारियल ओठार, को अकेलाईअ में अल्लाह जो आलाप पियो करे त को महबूब जी मोहबत में मजसूब, के कोझा त के मलूक माण्हू, के राणा ऐं राॼिया त के दीवाना, के बुखिया ऐं ॾुखिया त के माया जी मोह में मस्त, माण्हू सभु न सुहिणा पखी सभु न हंज, कंहिं कंहिं माण्हूअ मंझि अचे बुई बहार जी। लतीफ़ साईं ॼातो थिए त सूरनि जी माना छा आहे, काइनात कीअं ठही, रब जा कहिड़ा राज़ आहिनि, सदियुनि में केतिरनि ज़ुल्मनि जूं तारीख़ूं समाज खे गिरह बणाए गिड़काए वयूं या आसमान में कहकशाऊं ठहियूं। हुनखे ख़बर हुई त सिंध जी मस्ती सिंधूअ सां आहे, खेसि पहाड़नि जे पंध में पेरनि जी पीड़ा सां गॾु अणॾिठे अंदेशनि ऐं ओञाणनि जी बि सुध हुई।
शायदि शाह लतीफ़ साईं जो इश्क अलस्ती हो जो हू कोटड़ीअ खां भिट ते लॾे अचण ताईं जा जवानीअ जा ॾींहं गुंदर में गुज़ारिया ऐं विसाल जा सहसी ख्वाब संदसि जाॻंदड़ अखियुनि में पिया लिया पाईंदा हुया। लतीफ़ साईं जी ज़िंदगी जवानी खां वठी पोएं दौर ताईं संदसि 20-22 सालनि वारो दौर मुसलसल तलब ऐं तलाश पुरज ऐं परूड़ वारो दौर रहियो। लतीफ़ साईं जे कोशिश ऐं कशाले में अॻिते क़दम वधाइण जे करे हेॾी लाज़वाल शाइरी जुड़ी रास थी। पंहिंजे फ़िक्र खे सिंधी बेतन ऐं वायनि ज़रिए ज़ाहिर करण जो कम बि शाह साईं मुसलसल कंदो रहियो। सिंध जे मागन मकाननि खे ॾिसण, दरवेशनि जी ख़ानकाहुनि ऐं दरगाहुनि जो भेरो करण, सिंधी समाज जे मुख़्तलिफ़ धंधे पेशे वारनि वटि वेहण ऐं अवामी ज़िंदगीअ जे मुताले में संदसि वक़्तु गुज़रियो। साईं जी ज़िंदगी तख़लीक़ी ऐं तामीरी हुई, जंहिंमें कमाल जुस्तजू सां गॾु ॿियनि लाइ रहनुमाई ऐं फैज़ ॾियण जा जज़्बा नुमायां तौर ते महसूस थियनि था। भिट खे वसाइण खां पोइ हिन पंहिंजे पोरिये खे हिकु अमली ऐं फ़ाल अदारे या निज़ाम जो रूप ॾिनो जेको हिन तरह सां आहे। हबीब शाह जी वफ़ात बाद मुर्शिदीअ जो मसनद सींगारियो, भिट ते फ़ाक़ीरो इंतज़ाम क़ाइमु कयो, समा ऐं ज़िक्र जो सिलसिलो ऐं राग जो इदारो क़ाइमु कयो, वॾनि जे दरगाहुनि जी संभाल ऐं तामीर कई, ग़ुलाम सिंध जे आजबे लाइ ॾे परॾेह जे हम ख़्याल धुरियुनि सां मुलाक़ातियूं कयूं। लतीफ़ साईं जी ज़िंदगीअ जे माज़ी वारनि मरहलनि जा ओहञाण निहायत अहम आहिनि, पर हक़ीक़त में शाह जो रिसालो ऐं शाह जो राग ई हज़रत शाह अब्दुल लतीफ़ जी ज़िंदगीअ जा चेहरा जाॻंदा बाब आहिनि। रिसाले में शामिल संदसि कलाम लतीफ़ साईं जे आला शाइरी ऐं आरफ़ाना बसीरत, डिघे माज़ीअ जो शऊर, मुस्तक़बिल खे दरपेश अंदेशनि ऐं ख़तरनि जो मक़सद आहे। साॻे वक़्तु इहो सिंधी ॿोलीअ जो दाइमी दस्तावेज़ बि आहे। ही इलामी कलाम आलमगीर फ़िक्र जो मज़हर आहे, इंसान जे ज़िंदगीअ जे मुख़्तलिफ़ मरहलनि ऐं मोड़नि जे बारे में इंसान जे फितरी जज़्बनि ऐं एहसासनि जो अक्स आहे। आला इंसानी इख़्लाक़ ऐं किरदार जो आईनो आहे। शाह साहब हिजरी साल 1165 मुताबिक़ 1752 में लाॾाणो कयो ऐं संदसि हर साल 14 सफ़र ते संदसि मज़ार बिटशाह ते सालियानो मेलो लॻंदो आहे। लतीफ़ साईं जहिड़नि आदर्शी मोहसिन शख़्स लाइ चई सघिबो त हू ख़ूब पंहिंजो वारो वॼाए वियो ऐं हमेशह वक़्त जी तारीख़ में अमर थी वियो। मरणा अॻे जे मुआ से मरी थियनि नमात, जीअणा अॻे जे जिया जुग जुग से जियनि। उस्ताद मोहम्मद जुम्मन असांजे सिंधी मौसीक़ी जो तमामु वॾो नालो, वॾो मौसीक़ार। ख़ासि हिकिड़ी काफ़ी ॿुधूं था, बिस्मिल्लाह।
साथी मियां बाधी मियां काट हलवो कदे सातूरे लखे लुटोड़िया मणे मथे वाटविया दीदिया लखे लुटोड़िया मणे मथे वाटविया दीदिया काट हलवो कदे सातूरे युसफई सातूरे युसफई साथी मियां बाधी मियां साथी मियां बाधी मियां काट हलवो कदे सातूरे गुजर के गजमल जूं गुजर के गजमल जूं तारल में तबरू खड़े तो हाकुलन के सैर भरू ज़बरू काकी कंदिया कबरू काकी कंदिया कबरू आहल पर देहल हो प्यार हो ला 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 पूछा सोचने आयो को न हुआ दीदिया देखे पूछा सोचने आयो को न हुआ दीदिया काट हलवो कदे सातूरे युसफई सातूरे युसफई साथी पिया बाधी पिया साथी पिया बाधी पिया काट हलवो कदे सातूरे हलो हलो काकी तड़ी हलो हलो काकी तड़ी जिते निया उछला नका झलल पल सबका पसे प्रिय खे मजा
हली पोइ कॾहिं तां तूं वेहो अदियूं शाहूं नदी तूं चवे पिरियनि पास थी मिया लालो लालू नदी तूं चवे पिरियनि पास थी मिया काक हली पोइ कॾहिं तां तूं वेहो सभई तां तूं वेहो सारे मोहब्बतानी दा पा मामा दा पा रे मोहब्बतानी दा पा नी दासा रे नी सादा नी पा दामा पामा रे गा मारवीअ जे दास्तान मां हिकिड़ी काफ़ी ॿुधूं था। सनम मारवीअ राहत फ़तेह अली ख़ान वाह जो ॻायो आहे हिन खे। बुनियादी तरह ही काफ़ी ऐं हिन जी धुन असांजे सदा अमर आवाज़ ऐं उस्ताद गायक साईं उस्ताद मंज़ूर अली ख़ान मरूम जी इहा हीअ जेका काफ़ी आहे इन जी धुन उन जी जोड़ियल आहे। ॿोल आहिनि परचन शाल पंवार ढोलिया मारो मूंसां परचन शाल पंवार। अचो त गरजी ॿुधूं था। बिस्मिल्लाह। हाय हाय जगत लोधियास तूं न लोधिज लॼ धणी कची कमीनी कोजड़ी ऐबन भरी हुयास पलव तो पयास बख़्श बदियूं बदकार जी लजादार लाखिणे लतीफ़ जी सवाने हयात जी हे समूरे दास्तान खे ॾिठोसीं। दिलि त नथी चए पर वरी बि इजाज़त वठूं था। जॾहिं बि दुआ लाइ हथ खणो महिराण टीवी जे समूरे सथ खे मूं फ़क़ीर खे ज़रूरु यादि रखिजो त पोइ खिली मोकल ॾियो पंहिंजे मेज़बान बख़्शण महिराण बि खे शाल जिथे हुजो मुरकंदा महकंदा रहो। हक़ मौजूद सदा मौजूद जे लतीफ़।